हैप्पी रक्षाबंधन। अॼु मूंखे हिकु आनंद साहिब जी लाइन पई यादि अचे। सतगुरु पूरा बीठिए पूरे शब्द समाए। इन जो अर्थ आहे कि भई सतगुरु जंहिं महिल तव्हांखे सचो सतगुरु मिलंदो आहे न, त तंहिं महिल उन्हनि जा शब्द, उन्हनि जा वचन तव्हां समाए पाण में खणंदा आहियो ऐं ऑब्ज़र्व कंदा आहियो। त इन जो सार ईअं पियो मूंखे लॻे कि भई जंहिं महिल बि असांखे काई तकलीफ़ ईंदी आहे या कुझु कष्ट ईंदो आहे ज़िंदगी में, त सतगुरु जा जेका वचन आहिनि उहे असांजे लाइ हिकु प्रोटेक्शन वांगुरु कमु कंदा आहिनि। असांखे ज्ञान बि ॾींदा आहिनि, असांखे एतिरी ताक़त बि ॾींदा आहिनि, जाम स्ट्रेंथ ॾींदा आहिनि सतगुरु जा वचन। त मूंखे ईअं लॻे पियो कि भई जंहिं महिल सतगुरु जा वचन असांखे हीअं प्रोटेक्ट करनि था, हीअं असांखे ताक़त ॾियनि था, असांजे हर हिकु जीवन जे कार्य में असांजी मदद करनि था, असांखे ख़ुशियूं ॾियनि था, असांखे रास्तो ॾियनि था, त छो न हिन रक्षाबंधन ते सिर्फ़ु कलाई ते राखी न ॿधूं, असांजे दिलि सां गुरूअ जे वचननि खे असां ॻंढि ॿधूं, असां राखी उनखे ॿधूं, असां ॻंढि उन दिलि सां उन्हनि खे ॻंढि कयूं, त जेका असांखे लाइफ लॉन्ग प्रोटेक्ट करनि ऐं असांखे ई न, असांजे घर वारनि खे, फ्रेंड्स खे, मिट माइटनि खे, सभिनि खे। त मूंखे इहो दिलि में ईअं वीचार पियो अचे त मां चयो मां तव्हां सां शेयर कयां कि रक्षाबंधन ते गुरूअ जे वचन खे यादि कयो, ॿियनि खे यादि करायो, जीअं कि असांजी ज़िंदगी अञा सुठी थी वञे ऐं अञा असां गुरूअ जे क़रीब अची वञूं, ऑब्ज़र्व थी वञूं गुरू सां, हिकु थी वञूं। गुरबानी में चवंदा न एक ओंकार, हिकु, उहो हिकु थी वञूं असां गुरूअ सां। हैप्पी रक्षाबंधन, एंजॉय, हरिओम।